अस्सलाम वालेकुम। जी मुंहिंजा प्यारा ॿारो, अॼु आउं तव्हांजो पंहिंजो सैयद अब्दुल कादिर शाह बुखारी लेक्चर नंबर 10 सां गॾु आहियां। जी बाबा, बिल्कुलु तव्हां सही पिया चओ। पाण ऑलरेडी पंहिंजो जेको कमु आहे सो मुकमिल कयो ऐं जेके सुवाल सम्झा हुआ, जोड़ जी मटासटा ख़ासियत ऐं जोड़ जे लिहाज़ खां संगत वारी ख़ासियत, सभिनी शयुनि खे ज़हन में रखी करे असां हिननि ख़्वालनि खे फिल अप कंदासीं। त अचो त ॾिसूं असांजो सवाल नंबर 7 छा थो ॿुधाए। सवाल नंबर 7 चवे थो, जोड़ जे उसूलनि मुताबिक़ हेठियनि खे सही करण लाइ ख़्वाल भरियो। नंबर 1, 5020 प्लस 849, ॿ रक़मूं आहिनि साॻिए नमूने सां। जेका पहिरीं वारी रक़म आहे सा वरी साॼे पासे आख़िरी वारी रक़म थी वेंदी। हिते जेका लेफ्ट हैंड साइड ते जेका आख़िरी रक़म आहे सा साॼे पासे पहिरीं रक़म बणिजी वेंदो, यानी 849 पहिरीं रक़म हिते पवंदी, ख़ाल हो प्लस में आख़िरी रक़म लिखी पई आहे प्लस 5020, इहो पहिरियों ख़ाल। ॿियो नंबर ख़ाल लिखियलु आहे, ॾिसो हिन में 2 रक़मूं लिखियूं पियूं आहिनि ऐं हुन पासे बिल्कुलु सॼो ख़ाल ख़ाली छॾियल आहे। मटा सटा जे हिसाब सां 0 ॿिए नंबर ते आहे, त हिते हाणे साॼे पासे पहिरें नंबर ते ईंदो 0 प्लस 97,864। ख़ाल नंबर 2 आहे 749 प्लस 0, ऑटोमेटिकली असां वटि 2 ख़ाल आहिनि। जोड़ जे मटासट वारी ख़ासियत आहे 0 प्लस 749, वरी वक़्तु बराबरि ॾिनल आहे। अगरि ॿिन्ही खे सॉल्व कजे त जवाबु छा ईंदो? 0। पाण त ख़ुदि का वैल्यू कोन्हे, इन जे करे 749 ई थींदो जवाबु। सवाल नंबर 4, हुन में लिखियलु आहे 3971 प्लस 430 प्लस 300 ब्रैकेट ओवर। जी बिल्कुलु तव्हां सही पिया चओ, त इहे सही संगत वारी ख़ासियत आहे। हिन में 3 रक़मूं आहिनि। जी बिल्कुलु, ॾिसो होॾां 3971 पहिरीं रक़म थी वई, प्लस में 430 ॿिए नंबर रक़म खे गॾे ब्रैकेट ॾिनी आहे ऐं लास्ट में 300 जेके से अलॻि लिखियल आहिनि। जी बाबा बिल्कुलु। अचो त ॾिसूं आख़िरी ख़ाल जेको लिखियलु आहे 4853 प्लस 93 ऐं बराबरि आहे 93 प्लस 4853। हिन में बिल्कुलु मटासट वारी ख़ासियत मुकमिल थियल आहे, पर अॻिते वरी बराबरि ॾेई करे अञा बि अॻिते छॾियल आहे, त छा थींदो? यानी 4853 प्लस में 93 गॾु जोड़ कंदासीं, असांजो जवाबु ईंदो 4946। त इहो सुवालु बिल्कुलु तमामु आसान हो ऐं तव्हांखे यकीननि सां सम्झ में अची वियो हूंदो, छो जो इहे उसूल आऊं ऑलरेडी तव्हांखे ॿई पोइ वीडियो में चङी तरह सां सम्झाया आहिनि। त जोड़ जे मटासट वारी ख़ासियत छा खे चइबो आहे, जोड़ जे लिहाज़ खां संगत वारी ख़ासियत छा खे चइबो आहे। त इन हवाले सां इहे ॿई सुवाल ऐं ख़्वाल मुकमिल तव्हांखे यकीननि सां सम्झ में अची वेंदा। अचो त सवाल नंबर 8 खे ॾिसूं। त सवाल नंबर 8 छा थो चवे, जॾहिं पंहिंजे दोस्त खे खणी चओ त हिकु अदद सोचे अदद जी बीण करे हुन में 9 जोड़ करे हुन में उहो अदद जोड़ करे जंहिंसां हुन शुरूआति कई, हुन खां पोइ रक़म खे 3 सां वंड करियो ऐं वंडोबत मां बि 3 कट करियो, तव्हां कहिड़ो अदद हासिलु कयो? उहो जवाबु ॿुधाइणो आहे। जी बाबा बिल्कुलु तमामु आसान आहे। उनखे असां आरज़ी तौर ते सम्झंदासीं, जेकर जेको बि अंक खणंदासीं त असांजो उहो ई आख़िरी जो फाइनल जेको जवाबु ईंदो उहो ई जवाबु ईंदो। अगरि तव्हां दिलि में सोचो था 8, त उन 8 जी बीण जेका थींदी 8 हिकिड़ा 8 ॿिया माना 16 थी वेंदी। गुड। ऐं चवे थो उन बीण में 9 जोड़ करियो। जॾहिं उन बीण 16 थियल हुई, उन में असां 9 विधा त टोटल 25 थी विया हलिया। गुड। 9 जोड़ थियल रक़म में पहिरीं सम्झियल अंग 8 जोड़ कबो, जेको असां शुरू में सोचियो हो त उहो असां हिन में जोड़ कंदासीं। 8 जोड़ कयासीं, टोटल 33 थिया। वरी हाणे जेतिरी बि रक़म थी आहे 33, उन्हनि खे असां 3 सां वंड कंदासीं। जॾहिं असां 3 सां वंड कंदासीं त असांजी वंडोपत 11 ईंदी। जॾहिं 11 ईंदी त उन मां वरी आख़िरी जो 3 कट कबा। जॾहिं असां कट कया त असां वटि जवाबु 8 आयो।
यानी असांजो सॼे सुवाल जो जवाबु 8 थींदो। तमामु आसान आहे, त सम्झण यकीननि सां तव्हांखे सम्झ में अची वेंदो। अहिड़ो कहिड़ो बि अंग तव्हां खणंदो, हुन सां इहो जेको मथे सुवाल में चयल आहे, अगरि तव्हां उन लेवल जो हिनखे खणी करे ऐं हल करे ईंदो, इन जे सूर जे मुताबिक़ जेतिरा जेतिरा स्टेप हुन चया आहिनि, अगरि हुनखे ईअं फॉलो कंदो, यकीननि सां तव्हांजो जेको जवाबु उहो साॻियो ई अंग ईंदो जेको तव्हां पहिरीं सोचींदव। त मूंखे उमेदु आहे त इहा जेका एक्सरसाइज़ आहे 2.2 अॼु आख़िरी सुवाल हो ऐं इख़्तिताम थियो। इंशाअल्लाह असां वरी मिलंदासीं एक्सरसाइज़ 2.3 सां जल्द अज़ जल्द। इंशाअल्लाह तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय।